सरकार वट वेठो आया इमाम हुसैन आयो सरकार पंहिंजूं बाहूं मुबारक हीअं कयूं फरमाए हुसैन अच हुसैन अच हुसैन अच हजरत हुसैन नढड़ो आ 7 साल या 6 साल उम्र आ पंहिंजा हथ पाक नबी जे हथन में ॾिनई फरमाए मथे चढ़ हजरत हुसैन पंहिंजे पेरन खे नाने नबी जे पाक रनन ते रखियो आ फरमाए था मथे चढ़ हजरत अबू हुरैरा पियो चवे सरकार पंहिंजी ज़ुबान ॿाहिर कढी आ इमाम हुसैन मदीने जे मीर जे ज़ुबान खे चूसे पियो जे मानू माखी के चटींदो आ कत्ल के चटींदो आ या इमाम नबी जे पाक जुबान के चटे पियो इब्ने ज़याद के सहाबी पियो चवे ओ इब्ने ज़याद शर्म कोन थो अचे या आम मानू जा चप कोने के ई मदीने जे मीर जे शहजादे जा चप मुबारक लठ के परे कर जे तो मार दी दोसाए विणदो साए जे तो भली मारी छड जान केड़े कम जी आ जान वने त वणन दे पर इमाम जी गुस्ताखी करण कोन दींदो साईं सुभान अल्लाह सिर मुबारक के खणी अल बेतन जे मां सच्ची पुछो न अज मां पढ़ियो पे अल विदाया व निहाया बियूं तारीख जा किताब जुल्म वडो थियो पर बयान कंदे दुखियाई थी लगे इमाम पाक के जरे शहीद कयूं नथो बुधाए सका पर तारीख में लिखियल आ त संदन सब कपड़ा मुबारक लाथो इमाम के शहीद करे संदन जिस्म ते घोड़ा हलाया गया इमाम के शहीद करे संदन पाक अहल बेतन जी के बाहर कड़ी जे के पर्देदार खातून जन्नत जू नेणू उन के बाहर मैदान ते वठी कूफे दे वजन पिया जन जे घर में जिब्रील बिना इजाजत जी न ओए शहजादा इमाम ज़ैनुल आबिदीन जी उम्र में के था जन 11 के 13 के कनवरी वडी लिखी आ उम्र नढी उम्र जो आ नौजवान उन इमाम ज़ैनुल आबिदीन के मारने की कोशिश कयो पर के जो भाई बीमार आई छा कंदो बस इनन जो न हो खुदा के अहल बेत हलाइना हा सैयद वधाइना हा अज दिसो असा डाहरी आयो त डाहरी वध में वध मुकीम डाहरी नवाब शाह शाहपुर चाकर आई वध में वध हिंगोर जा असा जा गोठ हेते पंजाब में डाहरी कोन मिलंदा सरहद में डाहरी कोन मिलंदा इंडिया में डाहरी कोन मिलंदा आई बिन दुनिया में डाहरी न भला डाहरन के छड़ियो बियो कोम वठो बियो कोम ता के सिंध में मिलंदियूं पंजाब में कोने के जे सिंध में पंजाब में अंत सरहद में कोने के सरहद में अंत बलूचिस्तान में कोने पर अल्लाह ताला नबी सही जो नस्ल एडो त वधायो आ सिंध में गोली दे पंजाब में गोली दे सरहद में गोली दे पर मां चाह थो जबलन में असी व्यासी मिस्र नाइजीरिया जा सैयद हा नाइजीरिया जबलन में वडा वडा पहाड़ उन पहाड़न जे चोटन ते खुदा इमाम हुसैन जा बचड़ा रहाया ऐ दुनिया वारल के बुधायो त ओ दुनिया वारो यजीद जी हुकूमत आरजी हुई हाने हुकूमत बाकी या त बेके जी न हुकूमत आहे त हुसैन जी आई हुसैन जे बचड़न जी आ चो सुभान अल्लाह नारे रिसालत ये कुछ नारन जी हिम्मत करायो टेक दियो सुभान अल्लाह इमाम जे पाक सिर खे खणी अगते रवाना थिया रस्ते में इंदे इंदे रात हिकड़ी गिरजा घर ईसाइन जो उते पजी वई उन गिरजा घर जे मथा अरबी में शेर लिखल अतरजू उम्मतुन क़तलत हुसैनन शफाअत जद्दी यौमल हिसाबी वहा उम्मत वहा उम्मत नबी जे शफात जी उम्मीद किए थी रखे जन नबी करीम जे प्यारे डोटे हजरत हुसैन के शहीद कयो अल्लामा इब्न कसीर तो चवे यो शेर कुदरती कलम हिकड़ो आयो उन कलम सा उन गिरजा घर जे मथा लिखियो वियो यजीदी जो उतना लग्या पुछूं ही शेर के लिखियो आ जो से अज जो लिखल ना है 300 साल गुजरी व्याहन यो शेर इते लिखियो पियो आ यो बेत इते लिखियो पियो आ हजरत इमाम हुसैन जे पाक सिर खे अहल बेतन जे सिर खे रखे यजीदी शराब में महव थिया
मालूम थियो शराब पियण नशो करण हुसैन जो कम न यजीद जो कम हे नशे में महव थी विया अंदरा गिरजा घर मां ईसाइन जो वडो राहिब बाहर निकरी आयो सिरन ते जो नजर पई इमाम पाक जे सिर मुबारक दे निहारे थो चवे ही कंहिंजो सिरा चवनि था ही नबी करीम जे प्यारे ॾोहिटे हज़रत हुसैन जो सिरा चे थो इहो सिर मूंखे ॾियो का बि उम्मत पंहिंजे नबी जे बचड़नि सां ईअं कान कंदी जीअं तव्हां कयो आहे इहो सिर मूंखे ॾियो मां पंहिंजे गिरजा में खणी वञा अहल बेतन जूं न्याणियूं मां पंहिंजे गिरजा में अंदरि वठी वञा यज़ीदी था चवनि न न तोखे सिर कोन ॾींदासीं चए थो पैसा थो ॾियांव पैसा ॾिनऊं 10,000 दीनार वठी हज़रत इमाम आली मक़ाम जो सिर ऐं अहल बेत अंदरि गिरजा में विया हुन राहिब ईसाई पंहिंजा बी जगह में मोकले आहे त ईसाई पर मदीने जे मीर जे बचड़न के अंदर रहाए गिरजा में इमाम अली मकाम जे पाक सिर जे साम्हूं आयो वा हथ में रुमाल खणी रत के साफ थो करे अतर थो हणे इमाम जे साम्हूं अदब में बीही रहियो वा रात जो टाइम ओ ईसाई जो निंड मां उथे निहारे त मुझे घर में नूर जो लाटू लगियो पयूं घर खां वठी आसमान ताईं नूर जो लाडू आहिनि इमाम जे पाक सिर जे वेझो आयो आहे जॾहिं इहा करामत जो ॾिठई त चए थो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह अॼु खां ईसाई न आहियां अॼु खां मुस्लमान आहियां जंहिंजे ॾोटे में ही कमाल आहे त उन जे नाने मदीने जे मीर लजपाल में छा कमाल हूंदो सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हयात आहे हुसैन मुंहिंजो असी न भला जलसा करे थकाऊं तव्हां ॾाढा थका था लॻो वरी साईं बशीर चवंदो आहे तकरीर थोरी थो करी पर हाणे अॼु भला 2-3 कलाक काबू आयो कुछ थक थे वत याद त कंदो मौलवीअ खे पोइ या दुआ सां या पिट सां पर याद कंदो हयात आहे हुसैन मुंहिंजो हुसैन जिंदा इमाम आहे सुभान अल्लाह पोयां भी पढ़ो बाबा सभई पढ़ो त मां खुश थियां त वाकई तव्हां के इमाम जो इश्क हयात आहे हुसैन मुंहिंजो हयात आहे हुसैन मुंहिंजो हुसैन जिंदा इमाम आहे खुदा जे नाले शहीद थियो वा खुदा जे नाले शहीद थियो वा इनी अला पिट को हराम आहे सुभान अल्लाह हिकड़े के कहीं जवा गाजी को चुमसी न बेड़े पार थीसन जी मेरा साईं चाणे गाजी के चुमा वनी जुलाई जा महीना गाजी स्टील जो ठहल हो हमरा के जोश चढ़ियो गाजी को चुमसा टक्कर में आयो स्टील जो गाजी हो चुम्मी ने चुम्मी जो नहीं त स्टील वारी गर्मी जो लगे सन चप्पल के चुटको जो मिलिस तो पोते हटी चल बना जा पर गाजी तत्ता खड़ा है सो ए तत्ता खड़ा वारा सी कोनो असी जनो खुदा जे नाले शहीद थियो में शराब हाने एडे अली आबाद दे साल चुआल है बसाल मुके क्यों नहीं हेडे भंग जी सबील हलाई थन बाजो जावाई भंग में हर भंग ज़ेर में भरल थन भंग जी सबील तरह ता हलाइन असी जनो हुसैन हस्ती या पर मुसलमान हुसैन सुणू न तो सुनिया तो अरे नकी वजू कई नबात धोती तो नाम जण ही मिलई आ जा तो अरे नबी चुमले तुम्हें सहरा नबी चुम्योले नबी चुम्योले चुमे सहर हर ही नाम यार को तलाम आहे हयात आहे हुसैन मुंहिंजो हुसैन जिंदा इमाम खुदा जे नाले शहीद छोवा इनी अला पिट को हराम आहे हयात आहे हुसैन मुंहिंजो हुसैन जिंदा इमाम आहे
सुभान अल्लाह। इमाम पाक जे सिर खे खयो पिया अचनि शाम मुल्क में दिमिश्क में खणी आया यज़ीद चयो त इमाम जे सिर खे बाज़ारुनि में घुमायो त ख़बर पए जेको असां सां पिटाईंदो उन जो इहो असर थींदो। इमाम पाक जे सिर खे खणी बाज़ारुनि में पियो घुमाई। बाज़ार मां घुमंदे घुमंदे हिकिड़ी दरी घर जी खुलियल आहे उन दरीअ मां हिकिड़ो क़ुरान जो कारी क़ुरान पियो पढ़े। हाय इमाम जो सिर लंघे पियो ही क़ुरान पियो पढ़े। अम हसिबत अन अस्हाबल कहफि वर्रक़ीम कानू मिन आयातिना अजबा। हाय इन आयत ते जो पोतो त साईं जो सिर आयो सिर लेज़े ते धड़ करबल में चप मुबारक चुरिया कारी पियो चवे असहाबे कहफ जो वाक़ियो खुदा जे अजीब निशानन मावा। हज़रत हुसैन पंहिंजे वात मुबारक खे खोले फरमायो असहाबे कहफ जो वाक़ियो वाकई अजीब आ पर मूं हुसैन जे वाक़े जहिड़ो वाक़ियो दुनिया में न आहे। हिकिड़ो सहाबी आ उन ॿुधो त इमाम जो सिर पियो अचे तकर में अंदर घर में वञी पाण खे बंदि करे छॾी जी उहे अखियूं न खपनि जेके मदीने जे मीर जे पाक ॾोटे जे सिर मुबारक खे नेज़े ते ॾिसी सघनि। मदीने जे प्यारे बचड़े जे सिर मुबारक खे यज़ीद पंहिंजे साम्हूं हाज़िर कयो। सिर खे खणी चपनि ते इहा साॻी लठ यज़ीद भाई हाणे असांजे दौर हिन में माण्हू अहिड़ा थिया आहिनि ख़ुदा पनाह ॾे चवंदा हुआ यज़ीद सुठो हो यज़ीद भलो हो। मां चवंदो आहियां पीउ जी हर को तारीफ़ कंदो आहे अवा ईअं न डरा थी विया अलाए बुख लॻी अथव अलाए छा पीउ जी हर को तारीफ़ कंदो आहे। तव्हांखे यज़ीद जी ग़ुलामी मुबारक आहे असांखे इमाम जी ग़ुलामी जेके इमाम जा ग़ुलाम आहिनि से चवनि भली हे जेके पिटको सटको कंदा ए ग़ुलाम कोन अथव। मां जे किताब खणी हिननि जा तव्हांखे प्रकार ॿुधायां त तव्हां तौबाऊं तौबाऊं कयो पर दौर सख़्त आहे। उन ॾींहुं साईं असदुल्ला खे हिकिड़ो चए पियो एसी साहिब साईं साईं खे चइजो मिड़ई हथु हल्को रखे पर हथु हल्को पर असीं पंहिंजी अवाम खे बचायूं त सही न अवाम खे ॿुधायूं त सही न अवाम खे चऊं त बाबा ए गुमराह तरीक़ा आहिनि गुमराह फ़िरका आहिनि इन्हनि खां बचो। असांजो कमु आहे ॿुधाइण ऐं बचाइण असीं त पंहिंजे महबूब जो पैगाम पहुचाईंदासीं पोइ जे इन कम में तकलीफ़ूं आयूं त तकलीफ़ूं बर्दाश्त कबियूं इन कम में आज़माइशूं आयूं आज़माइशूं बर्दाश्त कबियूं इन कम में महना मिलिया त महना बर्दाश्त कबा इन कम में लठूं लॻियूं त लठूं बर्दाश्त कबियूं। अरे ही जिस्म फानी थियण वारो आहे बाक़ी रहंदो त हुसैन रहंदो बाक़ी रहंदो त हुसैन जा ग़ुलाम ऐं दीवाना बाक़ी रहंदा। असीं ख़ुदा जो कसम डिॼण वारे घर में ॼावा ई न आहियूं। असांखे सुतीअ में गैरत मिली आहे मसलक जी दीन जी शरीयत जी। असीं चवंदा आहियूं करूं तेरे नाम पे जां फ़िदा न बसे क जां जो जहां फ़िदा गर जी जहां से ना भरा करूं क्या करोड़ों जहां नहीं जी जहां से ना भरा करूं क्या करोड़ों जहां नहीं। अरे वो जो न थे तो कुछ न था अरे वो जो न हो कुछ न हो जान है वो जहां की गर जान है तो जहान है। नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक। अजीज दोस्तों ॿुधो असांजे इलाइक़े में अहिड़ा के वॾेरा आहिनि जेके माण्हुनि खे पैसा था ॾियनि बाबा अलम हणो पैसा थो ॾियां अलम हणो। असीं चवंदा आहियूं भली कोशिशि करे भली वठ वठा करे छा बि करे हुन वटि पैसे जी ताक़त आहे असां वटि मुहम्मद जी नूर जी ताक़त आहे। हथ मथे खणी जोड़िजो था छा भला पैसा ॾेई माण्हुनि खे ज़ोरी बदमज़हब पिया कनि। असांखे चवंदा असांखे पैसो न खपे असांखे माल न खपे असांखे मिल्कियत न खपे तोखे तुंहिंजो माल मुबारक
असा के मदीने जो लजपाल मुबारक असा के सरदार मिठो मोहम्मद करीम मुबारक इमाम जे सर के खयो पिया चन यजीद पलीद मक्कर वारा गोढ़ा रुनो मागर मच्छ वांगुर मक्कर कई हजरत इमाम ज़ैनुल आबिदीन के पियो चवे इमाम मां तहां जे वालिद के शहीद कोन कया पर पियो हिकड़ो जेको कूफे जो गवर्नर आ उन शहीद कयो आ हजरत बीबी ज़ैनब उन्हनि जे मक्कर वारा लफ्ज़ ॿुधी फरमाए थी अज न भली पाण खे सट काढियो क़यामत ताईं कुटींदा रहंदो ऐं मां सची ॿुधायो नबी जे शहज़ादी जी दुआ लगी है न हिकड़ा वरी ॿिया निकता वठ वठा लगी पई अथनि सीने के कुट कुट असा जो हिकड़ो नाथ खाना साईं असदुल्ला जो दोस्त आ ओ वरी उन जी तर्जमानी कंदो आ केड़ी मुंहिंजो भत खाई विया बाबा तोखे मथे में लगा डाखा वाह जो तव्हां अल बैत जो शान था गायो असीं अल बैत जो शान ख़बर थी कीअं गाईंदा आहियूं असीं चवंदा आहियूं या हुसैन इब्ने अली तो ते सलाम कसम थई कुरान जो सच्ची बुधा इहो सुणो या हू डब डब वारो सुणो हथ मथे खणी चओ या हुसैन इब्ने अली तो ते सलाम शेरे हक शेरे जली तो ते सलाम तो मिसल कुर्बानी के कान्हे दिनी ही मुकीम डारी बेचण वारा सब पढ़ण मिठड़ा मिली तो ते सलाम फातिमा जो दिल रुबा फर्जंद तू जो जात आत जी वली तो ते सलाम अर्ज हिन इदरीस जो मिठड़ा मनी आहते आए कर हली तो ते सलाम सुभान अल्लाह ए डब 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 इन में गुस्ताखियूं था कन वडियो एतरे कद अवाणी मां ता का एकड़ी गाल तो पुछां सच्ची बुधाए जो शाहपुर में मोरे में हैदराबाद में कराची में किथे भी अल्लाह से रहम करे के जी न्याणी के का तकलीफ अचे आई उन जो दोस्त हुजे वो वरी शाहपुर में वनी चवे अदा फलाने जी न्याणी के ये तकलीफ आई उन जी चादर नौज बिल्ला लही वई मिसाल त जे जे न्याणी जे ला चवंदो उन के दुख थींदो या खुशी अलाए अलाए कोन दा जो के जी न्याणी अन अल्लाह रहम करे मसलो जो शाहपुर में हमरा आयो शाहपुर में वनी जी अदा खबर थी फलाने जी न्याणी सा ये मसलो थो हु फोन करे जो शर्म कोन थो अचे मुझे न्याणी सा मसलो थियो तू वरी शाहपुर में बुधाई तू वरी मोरे में बुधाई अवा नबी करीम जे न्याणन के तकलीफूं आयूं पर ही लाउड हयो वड्डा उनते नऊज बिल्ला चवंत बीबिन जो चादरूं लही वयो यो अदब या बेअदबी आ बेअदबी गालायो कोन दाला चा मूसा कर लायो ला चा यो अदब या बेअदबी आ असी त अदब वारी जमात हूं असा जी जुबान में ओए ताकत ही मजाल ना है जो असी अल बेतन जे नाले ये चऊं असी जलना हूं तेरी नस्ले पाक में है बच्चा बच्चा नूर का तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का आ गया चेहरे मुबारक पर पसीना नूर का तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का इमामन जो काफिलो दिमिश्क खां मदीने ने पियो अचे 20 सफर जे तारीख ते करबला जे मैदान में आया इमामन जे जिस्मन के दफन करे छड़ियों मज़ारुन जे मथा अल बैत जे पिया चवन छा पिया चवन या मुहम्मदा ओ असा जाना ना हाने असा जे मुल्क में मानू था चन मां या रसूल अल्लाह न चो नबी के सद न कयो वलियन के सद न कयो ता उनन के चो त नबी सही जो न्याणियों जने करबला जे मैदान में आयूं न उन टेम ते उन्हन नबी करीम के सद कया ऐ चयूं या मुहम्मद इमाम ज़ैनुल आबिदीन जे के शेर पढ़या उन्हन शेरन के ॾिसो उन्हन शेरन में बि आहे जे थो या रहमत लिल
आलमी अदरिक लिज़ैनिल आबिदी महबूस ऐदे ज़ालिमी फिल मौकबी वल मुज़दहम। मां तव्हांखे हिकिड़ी क़ुरान जूं 4 आयतूं थो ॿुधायां। उन्हनि 4 आयतुनि खे तव्हां चवंदोसीं इहे आयतूं कंहिं ते फिट थियूं थियनि, उहे सॼियूं आयतूं फिट थियूं थियनि इमाम हुसैन ते। ॿुधायांव, चओ त ॿुधायांव। अल्लाह ताला फरमाया अय्युहल्लज़ीना आमनू इस्तईनू बिस्सब्रि वस्सलाति इन्नल्लाह मअस्साबिरीन वला तक़ूलू लिमन युक़तलु फी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउ वलाकिन ला तशउरून वलनब्लुवन्नकुम बिशैइन मिनल खौफि वल जूइ व नक़सिम मिनल अमवालि वल अनफुसि वस्समराति वबश्शिरिस साबिरीन अल्लज़ीना इज़ा असाबतहुम मुसीबतुन क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ईमान वारो सब्र सां निमाज़ सां मदद वठो। हुसैन सब्र बि कयो, निमाज़ बि पढ़ी। अल्लाह ताला फरमाए शहीदन खे मुअल्ल न चओ, असांजो हुसैन बि ज़िंदा हुआ। खुदा चयो मां तव्हांखे आज़माईंदुसि। ख़ौफ़ सां हुसैन खे ख़ौफ़ बि मिलियो, बुख बि मिली, उञ बि मिली, मालनि जूं तकलीफ़ूं बि मिलियूं, औलाद जी तकलीफ़ बि मिली। पर वाह मुंहिंजा हुसैन, तुंहिंजी कुर्बानी बच्चनि जी परवाह न कई, नंढे अली असगर खे परवाह न कई। हज़रत इमाम अली अकबर शहीद थियो, का परवाह न कई। मैदान ते अची करे हज़रत हुसैन ॿुधायो, ओ बातिल खां टिजण वारो, मां हुसैन जे मथां नज़र कर। मथां दुनिया में तकलीफ़ अचई, आज़माइश अचई, परेशानी अचई, माण्हू तोसां विढ़न, टिजजां न, धक बर्दाश्त कजां, शहादत क़बूल कजां, पर मुंहिंजे लाने नबीअ जे शरीयत ते सौदो न करण ॾिजां। साईं न असीं साईं फ़क़ीर हूं। हल बणा इमाम हुसैन फ़क़ीर कोन हो। हाँ ॻाल्हायो कोन था अलाए। इमाम जे दर तां त फ़क़ीरी मिले थी। हिन दौर में सैयदन जूं ख़िदमतूं माण्हू कोन था कनि, सैयदन खे ज़ोर कोन था ॾियनि, सैयदन खे ॾिन कोन था ॾियनि, ॾियनि था। सैयद अचे, हज़ारे माण्हू बीठा हूंदा, उथी बीहंदा, बाबा सैयद इमाम पाक जी ख़िदमत कान थिए हाँ छा, इमाम खे ज़ोर कोन मिलन हाँ छा, इमाम खे ॾिन कोन मिलन हाँ छा। पर वारे वातिल पर हुसैन तुंहिंजी कुर्बानी जे तो बच्चा वञनि त वञण ॾे, जान वञे त वञण ॾे, माल वञे त वञण ॾे। मूंखे माल सां प्यार न आहे, मूंखे प्यार आहे त मदीने जे लजपाल सां प्यार आहे। चओ सुभान अल्लाह, हथ मथे खणी चओ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। इमाम खां वधीक अॼोके दौर जो माण्हू फ़क़ीर आहे। इमाम जे दर तां त फ़क़ीरी मिलंदी आहे, इमाम त फ़क़ीरी विरहाईंदो आहे। शाहस्त हुसैन, वाह ख्वाजा मुईनुद्दीन सुभान अल्लाह। फरमाए तो शाहस्त हुसैन, बादशाहस्त हुसैन, दीनस्त हुसैन, दीने पनाहस्त हुसैन। सरदाद सिर ॾिनई, सरदाद नदाद दस्त दर दस्ते यजीद, हक्का के बिनाए ला इलाहस्त हुसैन। बीबियूं मथां आयूं कब्र मुबारक के, इमाम पाक जी बीवी ज़ैनब मथां भी रोई, ऐं चए पई या मुहम्मदा, या मुहम्मदा। तबरी इब्न असीर अल बिदाया वन निहाया, वडा वडा तारीख़ जा किताब ही त सुन्नन जा, पर शीयन जो को किताब हुजे उनमें को ॾेखारे त इमाम आली मक़ाम पंहिंजे बाक मथे खे धक हयां हुजनि, बीबिन धक हयां हुजनि, न न धकनि
बीबी ज़ैनबा, बीबी सुकीना, हजरत इमाम ज़ैनुल आबिदीन करबला जे मैदान में भी सब्र जरा करबला का वापसी मदीने रे प्या कर तब कुरान जी लोलिया कंहिंजे ज़ुबान ते या अय्युहल मुज़म्मिलु कुमिल लैला इल्ला क़लीला, कंहिंजे ज़ुबान ते या अय्युहल मुद्दस्सिरु कुम फअंज़िर व रब्बक फकब्बिर, कंहिंजे ज़ुबान ते या अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी लम यत्तखिज़ वलदन व लम यकुल लहू शरीकुन फिल मुल्क व लम यकुल लहू वलीयुम मिनज़्ज़ुल्लि व कब्बिरहु तकबीरा, के ज़ुबान ते यासीन वल कुरानिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तकीम तंज़ीलल अज़ीज़िर रहीम लितुन्ज़िरा क़ौमम मा उन्ज़िरा आबाउहुम फहुम गाफ़िलून लक़द हक़्क़ल क़ौलु अला अक्सरिहिम फहुम ला युमिनून इन्ना जअलना फ़ी अनाक़िहिम अग़लालन फ़हिय इलल अज़क़ानि फहुम मुक़महून वजअलना मिन बैनि अयदीहिम सद्दन व मिन खल्फ़िहिम सद्दा फ़अग़शयनाहुम फ़हुम ला युबसिरून। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हिकड़ा वरी ॿिया क़ुरान पढ़ंदा आहिनि मुछू मैदान छा पढ़ंदा इन अला कुल्लि शैइन क़दीर यारी हराम अथव काॾे मरे वञो काॾे टंडो अला यार न मुंहुं नसर यारी हराम ॿारहीं हराम। हिकिड़ो मुल्लो वियो घर माईअ खे चई छा चढ़ियो अथई जी बकरो मुल्ले जो ॿुधो बकरो जी वाह वाह ॿियो बकरो चढ़ियो अथई जी हा जी खणी आ बकरो जो खणी आई त ॾिठई माशाअल्लाह प्लेट हिकिड़ी हथ में मानी हीअं जी बकरो किथां दी जी असांजे पाड़े में हिकिड़ी अदी हुई यारी कई हुई उहो बकरो आ प्लेट जो हथ में यारी वरी मां खावां यारी हराम माईअ जो छो भला यारी वरी हराम करे हगां थी असीं त यारियूं कंदियूं असांजा वॾा यारी कनि असीं यारी करण वारा यारी वरी करे हगां हराम थी जी चरी जेते अलाह खां सवा ॿिए जो नालो ईंदो न शे हराम माईअ जो हाँ शे हराम ची हा ची पोइ हाणे मूं ते बि तुंहिंजो नालो आहे मां बि घर थी वञा ची कीअं जी मूंखे बि चवंदा मोली अब्दुल्ला जी माई पोइ हाणे मां बि वञा थी घर दिल में सोची त अॻे ई मुलनि खे मायूं मिलनि कोन हीअ बि माई वञे त पोइ कमु किथां थिए तकर में थो चए चरी वेह 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 त किताब पटियां किताब जी जल्दी कर किताब पट न त बाबे जी घर थी वञा जी न किताब पटियां किताब पटे जी मूं छा चयो जी तो चयो त यारहीं बि हराम ॿारहीं बि हराम तेरहीं बि हराम न्याज़ बि हराम चालीहो बि हराम टीजो बि हराम जी वेह त ॿुधाए हा किताब यारहीं बि हलाल ॿारहीं बि हलाल तेरहीं बि हलाल चोॾहीं बि हलाल टीजो बि हलाल तूं बि मुला हलाल मां जो मुला जॾहिं पंहिंजे सिर ते थी चई त हर शे हलाल कयो वेठो हुई तूं चवी थो त ॿिए जो नालो ईंदी त शे हराम पोइ दुकान तूं शाहपुर में मोरे में खोले मथां लिखी छॾ ही मुंहिंजो दुकान कोन्हे अलाह जो दुकान आहे असांजे ॾाहिरनि खे ॾे इजाज़त महांगाई लॻी पई आहे ही बि ॾाहिरी ख़ुदा जा आहिनि खंडु खणी वञनि गिहु खणी वञनि चांहि खणी वञनि जी न न हक़ीक़त में मालिक अलाह वा मजाज़न मुंहिंजो आहे मां चयो ईअं मुला हक़ीक़त में ख़ैरात रब जी मजाज़न इनखे न्याज़े हुसैन था चओ मजाज़न बादशाह पीर जी यारी था चओ अरे तूं पंहिंजो दुकान बंदि कोन कंदे हे दस्तगीर जा मुरीद पंहिंजी यारी बंदि कोन कंदा इमाम जो न्याज़ बंदि कोन कंदा। सुभान अल्लाह। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे नयूं अचे फिरकिड़ियूं निकतियूं अॻे ॿुधंदा हुआसीं फार्मी मुर्गी वरी निकती फार्मी मच्छी वरी निकता फार्मी पीर नव
वरी नित्यूं फार्मी से मायूं वरी निता फार्मी मुल्ला हाने फार्मी मुल्ला निता अरे फार्मी के केड़ी खबर फार्मी त पान हली कोन थो सके पान भी कोन हले असी कहूं असा जा लाप की असी फार्मी न आयूं असी असील मोहम्मद करीम जा नौकर ऐ गुलाम आयूं जैसी ताई जान में जान असी अहल बैत जी गुलामी दींदासी त मोहम्मद करीम जे साहबन जी बसी गुलामी नहीं ॾेखारींदा सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सभई पढ़ायो वडे आवाज अन्या 2-3 कलाक हिते हो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अखियों बधी पिसर खे कुठो खलील पर जुल्हज में ता आलमन खां ॿुधो न इमाम हज़रत इब्राहिम पंहिंजी पुट खे कोहे पियो अखियुनि ते पट्टी ॿधाई पट्टी तो ॿधां त किथे मुंहिंजे पुट जी निड़ी ॾिसी रहम न अचे अखियूं ॿधी पिसर खे कुठो खलील पर साईं पंहिंजे बचन जा खून अखियुनि सां ॾिठा हुसैन ज़र माल के लुटाईंदा हातिम हज़ार राहे खुदा में ॾेई वियो बचड़ा ऐसर हुसैन अहल बैतन जो काफ़िलो जो मदीने में पियो अचे सब मदीने जा माण्हू ॿाहिरि निकिता हज़रत अली जो भाइटियो आहे उन जा पुट ॿ शहीद थिया उनखे चयोसीं तुंहिंजा पुट शहीद थिया अथई चए थो मुंहिंजा पुट छा मां हुजां त मां बि कुर्बानी ॾियां मुझे पुटन जी केड़ी मुखे परवाह वा अबायो इमामन जो वाक़ियो थियो असां सुन्नी चवंदा असां के गम आहे हिय मुंहिंजी ज़ुबान ही मुंहिंजो कलम छा पेश करे हसनैन जो गम हिय मुंहिंजी ज़ुबान ही मुंहिंजो कलम आ इमाम हसन के ज़हर मिलियो आप तो कहते ना ॾाढी प्रैक्टिस आ थोड़ो अॻिते थी वेज मिड़ई कुछ टेकड़ी ॾियारा आ इमाम हसन के ज़हर मिलियो आ इमाम हसन के ज़हर मिलियो जे जो नूरी जिस्म रेशम का नरम हथ मथे छा पेश करे हसनैन जो गम हिय मुंहिंजी ज़ुबान ही मुंहिंजो कलम हिय मुंहिंजी ज़ुबान ही मुंहिंजो कलम हिय मुंहिंजी ज़ुबान ही मुंहिंजो कलम हर हुसैन के हार विधा सुभान अल्लाह इमाम पाक शहादत मानी ने हर हूर हुसैन के हार विधा हाणे आखिरी शेर तो ता के हाणे छड़न वारा हूं मां भी छड़न वारो हां दुनिया ता न हिन तकरीर ता हर हूर हुसैन के हार विधा हर हूर हुसैन के हार विधा हर हूर हुसैन के हार विधा वही कर बल बण जी बाग इरम छा पेश करे हसनैन जो गम हिय मुंहिंजी ज़ुबान ही मुंहिंजो कलम हिय मुंहिंजी ज़ुबान ही मुंहिंजो कलम छा पेश करे हसनैन जो गम हिय मुंहिंजी ज़ुबान ही मुंहिंजो कलम हाणे ही सही वरी थो ॿुधायांव उन खां पोइ हिकिड़ी नबी साईं जी हदीस ॿुधाईंदोसांव पोइ छॾियां थो तव्हां पढ़जो हर हूर हुसैन के हार विधा हर हूर हुसैन के हार भई बण जी कर बल बोगे इरम छा पेश करे हसनैन जो गम हिय मुंहिंजी ज़ुबान ही मुंहिंजो कलम मदीने में आया सभी मदीने जा मानू इंतजार में सरकार जी हरम में हाजिरी भरायूं वो मदीने में उते सभी अहल बैत रहा मिठड़ा अहल बैतन पंहिंजी जिंदगी नमाज में शरीयत ते असां खे घुर्जी असी तई भी पंहिंजी जिंदगी नमाज सां
शरीयत सां नींह लायूं ये दुनिया फानी है एक ॾींहुं सभिनि खे हलूं 5 वक्त निमाज़ चओ इंशाअल्लाह पढ़ंदासीं हथ मथे खणी त चओ इंशाअल्लाह आस्ते आस्ते पाण खे आदत विझो पाण खे निमाज़ी बनायो पाण खे अल्लाह जे आॾो झुकण जी आदत विझंदो निमाज़ी हन 2 क़िस्मनि जा हिकिड़ा हूंदा अथव अठड़िया जेके 8 ॾींहुं बसि जुमे जे ॾींहुं मस्जिद जो मुंहुं ॾिसंदा आहिनि ॿिया वरी हूंदा आहिनि 360 साल ते जेको ईद पढ़ियूं बाक़ी कुल पी रहंदा ख़ैर टियां वरी खटड़िया बस खट खे जे कुलो जनाज़े जे खे ॾींदा बाक़ी मस्जिद जो मुहिन तंहिं करे असीं चवंदा त तव्हीं 5 वक्त निमाज़ पढ़ो हुसैन निमाज़ी तहीं बि निमाज़ी थियो हुसैन साबिर तहीं बि साबिर थियो हुसैन शाकिर तहीं बि शाकिर थियो हुसैन मुस्तफ़ा जी शरीयत जो आमिल तहीं बि आमिल थियो यज़ीद शराबी तव्हां शराब न पियो यज़ीद बेनमाज़ी तहीं बेनमाज़ी न बणिजो यज़ीद ज़ानी तहीं ज़ानी न बणिजो यज़ीद एतिरे क़द्र जो पंहिंजे सॻियुनि भेनरुनि मां बि न मुड़े एतिरो पलीत अलाह से असां तव्हांखे अहिड़ी बुरी सोच खां बचाए हबीब करीम जा दीवानो असां पंहिंजे ॻोठ वारनि खे मुबारक था ॾियूं जो हिन बरसाती ख़दशे में भी माशाअल्लाह ॾिसो त केॾी जमात आहे थोरो पोइ ते लोणू अथनि हुननि खे बि चओ सुभान अल्लाह चओ माशाअल्लाह ॾिसो त कंधियूं भरिजी वयूं आहिनि अल्लाह ख़ुशि करे परे वेझे खां जेके तशरीफ़ वठी आयो ख़ुदा कंदो ही जलसो क़यामत ते हलंदो रहंदो असीं हुजूं न हुजूं हयाती जेका हूंदी अल्लाह साईं वॾे खे बि ख़िज़री हयाती ॾे साईं जन जी तबीयत नासाज़ हुई न त अचनि हा तशरीफ़ खणी कोन आया असीं त ईअं पिया चऊं त सॼी ज़िंदगी साईं जन अचनि ख़िताब कनि असीं संदुनि ख़िताब ॿुधूं ऐं इस्तिफ़ादो हासिल कयूं अल्लाह ताला मुंहिंजी हाज़िरी पंहिंजे दरबार में क़बूल ऐं मक़बूल करे असांजे ॻोठ वारनि जे रिज़्क़नि में रोज़नि में बचनि में मालनि में उमिरनि में औलादनि इज़तुनि में बरकत अता फरमाए ख़ुदा जेके ताईं परे वेझे खां आया हो अल्लाह तव्हांखे ॿिन्ही जहाननि जूं भलायूं नसीब करे हिन फ़क़ीर जी हाज़िरी क़बूल पवे पर ख़ुदा शीयनि खां बचाएव वहाबिन खां बचाएव कादियाननि खां बचाएव हथ मथे खणी चओ त लब्बैक या रसूल अल्लाह असीं कट्टर ऐं पक्कर मोहम्मद करीम जा दीवाना आई ग़ुलाम थी रहंदासीं अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह अदा उथी भी सलाम सलाम पढ़ो या नबी सलाम अलैका या रसूल सलाम अलैका या हबीब सलाम अलैका या हबीब सलावातुल्लाह अलैका चौ सलावातुल्लाह अलैका साईं तुझी ज़ात पाक रहमत साईं तू खुदा जी खास नेमत साईं तुझे आसरे उम्मत साईं तुझे आसरे उम्मत तुझे आसरे उम्मत तुझे सदके मिलंदी जन्नत या नबी सलाम अलैका या रसूल सलाम अलैका या हबीब सलाम अलैका या हबीब सलाम अलैका सलावातुल्लाह अलैका सलावातुल्लाह लाहिरिय जा दुख खत्म कर ऐ करीम करम कर दूर दर दई अलम कर सै माफ मुश्किला तू गम कर चौ या नबी सलाम अलैका चौ या रसूल सलाम अलैका चौ या हबीब सलाम अलैका या हबीब सलाम अलैका सलावातुल्लाह अलैका साईं इदरी सजा सहारा पाक रब
सदा पियारा कर भला ई तू भलारा कर भला ई तू भलारा माफ कर सबई मुझारा चौ या नबी सलाम अलैक चौ या रसूल सलाम अलैक चौ या हबीब सलाम अलैक या हबीब सलाम अलैक सलवातुल्लाह अलैक अस्सलाम सब नबियां या नबी अस्सलाम वाक़िफ़ वाज़े रबी सभनी दोस्तन के गुज़ारिश आहे सभई वेही रहो एकड़ो भेरो अलहम्द शरीफ पढ़ो कुल शरीफ पढ़ो त इमामन पाकन के ऐं सभनी करबला जे शहीदन के बख्शूं सभई वेही रहो कुल शरीफ पढ़ो में जो सवाब कबूल के आवाज जो पढ़े अल्लाह सो सवाब मुझे हवाले कयो तो कबूल करे मां इंशाअल्लाह ताला हदियो पेश कया बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम मुझा मौला करीम आमीन असां जेको कुरान करीम पढ़ियो हाजी साहब जेको ख़त्म ॾिनो ऐं जन दोस्तन में कुरान करीम पढ़ियो आ वो कबूल करण खां बाद में मुझे तरफा हिन सॼी जमात जे तरफा हदियतन तोहफतन नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे दरबार में पहुंचा नबी साईं जे सदके में सभनी नबियन के पहुंचा नबी करीम जे सदके में सभनी खुलफाए राशिदीन के अहल बैत अतहार के हज़रत अबू बकर सिद्दीक हज़रत उमर फारूक हज़रत उस्मान गनी हज़रत हैदर करार हज़रत अमीर मुआविया हज़रत इमाम हसन हज़रत इमाम हुसैन मुस्तफ़ा जा जेके खलीफा उन सबन के पहुंचा मुझा मौला करीम हिन जो सवाब मुस्तफ़ा जे पाक घर वारन के अम्मा खदीजतुल कुबरा खुसूसन अम्मा आयशा सिद्दीका मुस्तफ़ा जो सभई घर वारियूं उन्हनि खे असां जो ही सवाब पहुंचा मुझा मौला करीम हिन जो सवाब नक्शबंदी कादरी चिश्ती सोरवर्दी शाज़ली रफ़ाई सनोसी तीजानी जेके भी सिलसिलन जा मशाइख बुजुर्गन उन्हनि जी खिदमत में असां जे तरफा मुझे तरफा हिन जमात जे तरफा जेको पढ़ियोसीं ओ सवाब पहुंचा मुझा मौला खुसूसन बिलखुसूस सय्यदुश शुहदा सय्यदुस साबिरीन इमामुश शुहदा इमामुस साबिरीन हज़रत इमाम आली मकाम इमाम हुसैन जे दरबार में असां जे ॻोठ वारनि जे तरफा हिन सॼी जमात जे तरफा ऐं जेके बि करबला जे मैदान में शहीद थिया उन्हनि खे सवाब पहुंचा मुझा मौला खुसूसन असां जे मुर्शिद करीम हज़रत बादशाह पीर दस्तगीर के सवाब पहुंचा हजरत ख्वाजा इमाम रब्बानी मुजद्दिद अल्फसानी के पहुंचा हजरत बहाउद्दीन नक्शबंद बुखारी के पहुंचा हजरत बहाउद्दीन से मुल्तानी के पहुंचा हजरत पीर से रोजे धनी रहमतुल्लाह अलैह के पहुंचा हजरत ख्वाजा पीर मिठा से रहमतुल्लाह अलैह के पहुंचा हजरत ख्वाजा पीर सोना से रहमतुल्लाह अलैह के पहुंचा हिन जो सवाब मुझा मौला करीम मोमिन मर्दन मोमिन औरतुन असां जे ॻोठ जा जेके बडला दुनिया ता हलिया विया उन्हनि सभिनि खे सवाब पहुंचा सभिनि मोमिन मर्दन के सभिनि मोमिन औरतुन के मुझा मौला करीम हिन ॻोठ के पंहिंजे बरकतुन सां पंहिंजे महबूब जी सलातुन सां आबाद कर मुश्किलातुन खां मुसीबतुन खां परेशानन खां असां सभिनि खे बचा बद मज़हबन खां बेदीनन खां असां खे बचा ही जमात वारा जेके हिन टेम ते परे परे खां तशरीफ खणी आया मौला का दुनियावी लालच कान वो दुनियावी गरज न वो दुनियावी मकसद न ये सिर्फ तुझे हबीब अकरम नूरे मुजस्सम जे प्यारे डोटरे हजरत इमाम अली मकाम जी शान के बुधण आया अला सही जो अचण वेहण बुधण पंहिंजे दरबार में कबूल फरमा हजरत मुफस्सिर कुरान के खिजरी हयाती अता फरमा सदन सायो तादेर असां सभिनि जे मथा खुसूसन अहले सुन्नत व जमात जे मथा उमूमन तादेर कायम ऐं दायम फरमा असां जे ॻोठ वारनि जन जन कोशिश कई उन्हनि सभिनि जे रिज़्क़नि में रोज़नि में बच्चन में मालन में उम्रनि में औलादनि में इज्जतुनि में बरकतूं कर मौला मौला जेके औलाद ना है तंहिंखे नेक साले औलाद ॾे जेके पुट जी औलाद ना है तन के भी नेक साले पुट ॾे जन
जंहिंखे न्याणीअ जी औलाद कान्हे तनखे भी नेक सालिहा न्याणी अता फरमा जंहिंखे रोज़गार न आहे तंहिंखे सुठो रोज़गार ॾे जेको बीमार आहे तंहिंखे शिफ़ाए कामिला ॾे असां जूं दुआऊं पंहिंजे दरबार में क़बूल ऐं मंज़ूर कर असीं गुनहगार आहियूं बदकार आहियूं इमाम अली मक़ाम जे ज़िक्र ख़ैर जे सदक़े में असांजे सग़ीरन कबीरन गुनाहन खे बख्श कर क़ाल अल्लाहु तबारक व तआला फी शान हबीबिहिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा सब पढ़ो अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या हबीब अल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह।